नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया सेंटर सिंध। टंडोबागो शहर के मशहूर स्कूल अल रेहान पब्लिक स्कूल में सकाफत ॾींहं के भेटा पेश करण लाइ शानदार तकरीब थी, जिते स्कूल के सभी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि बेहतरीन ड्रामनि, शाइरी, वारी गीतनि समेत शानदार सिंधी ऐं अंग्रेज़ी में तकरीरूं करे ख़ूब दाद हासिल कयो। तकरीब में सिंध ते सिर केर ॾींदो हो जमालो समेत सिंध जे गीतनि ते शागिर्दनि रक़्स कंदे सिंध जे जिंदाबाद जा ज़ोरदार नारा पिणु लॻाया। पिंडाल खे सिंध जी सकाफ़त ते सुञाणप रखंदड़ रलियूं लॻायूं वयूं। हिन रंगारंगीन सकाफ़ती तकरीब में टीओ सेकेंडरी साईं फैज़ मोहम्मद उडेजो, टीईओ प्राइमरी साईं इम्तियाज़ अली भान मेहमान ख़ास तौर शिरकत कई, जिते स्कूल के प्रिंसिपल साईं अमजद अली जत, साईं ज़ोईब ज़हूर, साईं मोहम्मद हाशिम बुलेदी, साईं मसीह अल्लाह मेमन, साईं मुख्तियार अली कंबराणी, साईं दिलबर मल्ला, साईं मुख्तियार अली कंबराणी समेत रोशनी स्कूल के प्रिंसिपल साईं कैलाश कुमार, साईं कांतेश कुमार, साईं बासत चांडो, साईं हबीब मेमन, साईं उमेर मेमन, साईं खुदादिनो बुलेदी, साईं अनवर बुलेदी, साईं गुल हसन बुलेदी, मोहम्मद रमजान बुलेदी, शोएब सफदर आराई समेत उस्ताद अब्दुल रहमान समो, शहजाद मेमन ऐं सदाम इसाक मेमन समेत समेत शागिर्दनि, उस्तादनि ऐं वालिदिन शिरकत करे सकाफ़ती ॾींहं के शानदार भेटा पेश कई। उते वरी साईं मुख्तियार कंबराणी प्रोग्राम में शिरकत थींदड़ हिकु मेहमान के लतीफ़ जे बेत सां संदन आजा कंदो रहियो। सकाफ़ती तकरीब जे मौके ते स्कूल इंतजामिया स्कूल जे प्रिंसिपल साईं अमजद अली जत सां गॾु आलीशान केक कटियो। बाद में स्कूल जे समूरनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि समेत आयल मेहमाननि साफ़ियनि खे उहो केक खाराए बाकर विझी सकाफ़त ॾींहं जूं मुबारकूं ॾिनियूं। प्रोग्राम दौरान स्कूल जे प्रिंसिपल साईं अमजद अली जत, टीओ सेकेंडरी साईं फैज़ मोहम्मद उडेजो, टीओ प्राइमरी साईं इम्तियाज़ भान समेत स्कूल जे पारां शानदार तकरीब में शिरकत करण ते सिंध जे सकाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। प्रोग्राम जे आख़िर में हो जमालो गीत पेश करण ते स्कूल जे शागिर्दनि झुमरूं हणी सकाफ़ती ॾींहं के चार चंद लॻाए छॾिया। स्कूल इंतजामिया पारां तकरीब दौरान सिक्योरिटी जा फ़राइज़ अंजाम ॾींदड़ पुलिस एहलकारनि खे पिणु सिंध जी सकाफ़त अजरकनि जा तोहफ़ा पेश करे खेनि पिणु सकाफ़ती ईद ॾींहं में शामिल करे खेनि पिणु केक खाराए मुबारकूं पेश कयूं वयूं।